जी ही जमात खुद वलीउल्लाह वारी थी। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम सर वक़्फ़ सर बुलंद। जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। असांजी ही जमात खुद वलीउल्लाह वारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां शाह साहब खुद उथारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां शाह साहब खुद उथारी थी। खणी पोइ हीअ जमात फ़ौज बाला कोट में आई। खणी पोइ हीअ जमात फ़ौज बाला कोट में आई। कई उते शाह इस्माईल क़ुर्बान जान प्यारी थी। कई उते शाह इस्माईल क़ुर्बान जान प्यारी थी। असांजी हीअ जमीयत खुद वलीउल्लाह वारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां शाह साहब खुद उथारी थी। असांजी हीअ जमात खुद वलीउल्लाह वारी थी। मुजाहिद मर्द पो नानो तवी मैदान में आयो। मुजाहिद मर्द पो नानो तवी मैदान में आयो। सियासत सां गॾो गॾु दर्स देवबंद फैज़ जारी थी। सियासत सां गॾो गॾु दर्स देवबंद फैज़ जारी थी। असांजी हीअ जमात खुद वलीउल्लाह वारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां शाह साहब खुद उथारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां शाह साहब खुद उथारी थी। असांजी हीअ जमात खुद वलीउल्लाह वारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान, कायदे शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। नारे तकबीर। असांजी हीअ जमात खुद वलीउल्लाह वारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां शाह साहब खुद उथारी थी। तहीं खां बाद शेखुल हिंद ऐं मदनी क़ियादत कई। तहीं खां बाद शेखुल हिंद ऐं मदनी क़ियादत कई। उमिरि जेलन तकालीफ़ुनि ॿिन्हिनि हस्तिन गुज़ारी थी। उमिरि जेलन तकालीफ़ुनि ॿिन्हिनि हस्तिन गुज़ारी थी। कयो पो हज़रत अहमद अली मुल्तान में मेड़ो। कयो पो हज़रत अहमद अली मुल्तान में मेड़ो। कई उते कयो पो हज़रत अहमद अली मुल्तान में मेड़ो। कई ताईद तहदम उत अताउल्ला बुखारी थी। कई ताईद तहदम उत अताउल्ला बुखारी थी। खड़ा साबित हुया मसलक। खड़ा साबित हुया खड़ा साबित हुया मसलक मथां जिन जवाननि जे। कुतुब दरख़्वास्ती महमूद मौलाना हज़ारी थी। कुतुब दरख़्वास्ती महमूद मौलाना हज़ारी थी। असांजी हीअ जमात खुद वलीउल्लाह वारी थी। फिक्र ऐं फ़लसफ़े सां शाह साहब खुद उथारी थी। असां खां